नाज़रीन आऊं सैयद रोशन अली प्रेसिडेंट नेशनल प्रेस क्लब सजावल जुणे जो अज कोटलाल बख्श महेसर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कोटलाल बख्श में मौजूद आहियूं ऐं अॼु असां स्कूल जी विज़िट कंदासीं ऐं ॾिसंदासीं त उस्ताद भी मौजूद आहिनि ऐं सफ़ाई जो निज़ाम वग़ैरह वग़ैरह ॾिसंदासीं जंहिंसां दाख़िल थी चुका आहियूं। नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सफ़ाई जो निज़ाम असांखे हिते स्कूल में बहितर न पियो लॻे। ही गंदगी ॾिसो पिया। असां हींअर स्कूल जी टैंकी तरफ़ बि हलंदासीं ऐं ही नलको बि आहे। असां मौजूद आहियूं प्राइमरी बॉयज़ स्कूल कोटलाल बख्श महेसर में। जीअं त नाज़रीन हेॾे सारे स्कूल में नलके जे गन जी किली बि कोन्हे ऐं सफ़ाई जो निज़ाम त तव्हां ॾिसी रहिया हो ऐं पाणी जी जेकी टैंकी लॻल आहे उहा बि बंदि पियल आहे। टैंकी ते ख़र्च बि सुठो थियल आहे ऐं टाइल बाइल वग़ैरह लॻल आहे। हे ॾिसो पिया लाइन जेकी आहे हिन जी बंदि लॻी पई आहे। हे स्कूल जी सफ़ाई जी हालत आहे जेकी तव्हां ॾिसी सघो पिया। हाणे असां ॾिसंदासीं त अंदरि क्लासनि में उस्ताद मौजूद आहिनि न आहिनि, ॿारनि खे पढ़ाइनि पिया या न पिया पढ़ाइनि न। हाणे असां मथे हलंदासीं क्लासनि तरफ़। अॻ में असां क्लासनि जी विज़िट कंदासीं। नंढड़ा नालो छा आहे तव्हांजो? अब्दुल बासित। ठीकु। ऐं हिते तव्हांजे स्कूल में उस्ताद टाइम ते ईंदा आहिनि? ठीकु। ऐं मोकल काएं बजे थींदी आहे? 1 बजे ताईं उस्ताद हूंदा आहिनि? ऐं ईंदा काएं बजे? तक़रीबन 8 बजे। ठीकु। नाज़रीन प्राइमरी स्कूल कोटलाल बख्श जे वरी हिकिड़े क्लास में वञूं पिया, ॾिसूं पिया उस्ताद आहे न आहे। जी उस्ताद बि मौजूदु आहे, नंढा ॿार बि मौजूदु आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो साईं? वेठा हुजो, पढ़ायो तव्हां। वरी हाणे ॿिए क्लास जी विज़िट पिया कयूं असां। ॿिए क्लास में नंढा ॿार बि आहिनि, उस्ताद बि मौजूदु आहिनि। साईं वेठा हुजो, पढ़ायो तव्हां, महिरबानी। वरी साईं 3 क्लास जे रूम में वञूं पिया, ॾिसूं त उस्ताद आहे न आहे। जी बिल्कुलु उस्ताद वेठो आहे। नाज़रीन क्लासनि जी विज़िट खां बाद में असां हाणे हेड मास्टर रूम में हलंदासीं ऐं ॾिसंदासीं उस्ताद मौजूदु आहिनि कुझु ऐं उस्ताद खां बि कमेंट वठंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वेहो। असां तव्हांजा शागिर्द आहियूं, तव्हां उस्ताद आहियो, अदब आहे असांखे। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? साईं तव्हांजो नालो? जी साईं माशाअल्लाह। तव्हांजे स्कूल जी असां विज़िट कई, तमामु बहितरीनु कमु हले पियो। उस्ताद बि क्लासनि में मौजूदु आहे, नंढनि ॿारनि खे तालीम बि मिले पई। असां अव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हांजे स्कूल में कहिड़ी कहिड़ी शइ जी खोट आहे? जी साईं। बिजली न आहे त सोलर जे हवाले सां हिकिड़ो बि पको आहे क्लास में, त असांखे कम से कम 2 पखा 3 पखा फी क्लास में हुजनि तॾहिं कवर थींदो। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि माना फर्नीचर जी तमामु खोट आहे न। फर्नीचर हर क्लास में खोट आहे। एतिरे ताईं जो असां ॿाहिरों फराशूं वठी करे मसवाड़ ते ॿाहिरि ॿारनि खे विहारींदा आहियूं। जी साईं। ऐं पाणी जे हवाले सां बि असांजो लीड जो नलको आहे, कॾहिं ख़राबु थो थिए कॾहिं कीअं। पाणी जे हवाले सां बि असांखे सख़्तु ज़रूरत आहे। सोलर जी बि घणी ज़रूरत आहे असांखे। ऐं साईं तव्हांजे स्कूल जी विज़िट कईसीं त सफ़ाई जो निज़ाम तमामु घणो धर्म भरम लॻो। असां माना सेल्फ नास ते पाण सफ़ाई कंदा आहियूं। सफ़ाई वारो माण्हू असांखे कोन्हे, चौकीदार बि असांखे कोन्हे। चौकीदार बि कोन्हे। ऐं इन खां अलावा साईं हाणे जेकी फर्नीचर आहे, मिसाल जी तव्हां ॻाल्हि करे वियो त तक़रीबन तव्हांखे माना केतिरे जी घुर्ज? फी क्लास में कम से कम 5 डेस्क हुजनि ऐं हिकिड़ो क्लास असांजो माना रोलड़ में आहे जेके असां ॿार हेठि विहारींदा आहियूं। अॼु हे उस्तादनि जी ट्रेनिंग आहे, असां हुनखे छुटी ॾिनी आहे। न तव्हां क्राउड ॾिसो आहे त केतिरा ॿार आहिनि असांजा। 100 ॿार आहे असांजो कचीअ जो, असां हेठि था विहारियूं। उन हवाले सां असांखे फर्नीचर जी बि ज़रूरत आहे। जी साईं। ऐं पंहिंजो असां तव्हां खां ॿियो बि पुछणु चाहियूं था त साईं हिन पंहिंजो स्कूल में असां हिकिड़े नंढड़े ॿार खां कमेंट्स वरितीसीं त उहो चए पियो त ॿी क्लास जो कोर्स स्कूल में न। किताबनि जे कोर्सनि जे हवाले सां असांखे कंप्लीट कोर्स न मिलिया आहिनि। कहिड़ा कहिड़ा तव्हांखे मिलिया, कहिड़ा कहिड़ा न मिलिया?
हूअं त सभिनी क्लासनि जा मिलिया असांखे, लेकिन सभु खुटल मिलिया असांखे। पहिरें खां वठी 5 दर्जे ताईं सभु कोर्स असांखे खुटल मिलिया। ॿीहर असांजा दोस्त वरी पंहिंजनि दोस्तनि खां कंहिंखो 5 किताब, कंहिंखो 4, इहे वरी मोटरसाइकिल ते वञी वठी आया, पोइ बि असांजा किताब अञा खुटल, छो त ॿारनि जी स्ट्रेंथ तमामु घणी आहे। 467 ॿार असां वटि टोटल। जी उन हवाले सां माना किताबनि जी अञा असांखे ज़रूरत आहे। जी ठीकु आहे। पोइ हाणे तव्हां ज़िले इंतिज़ामिया या कंहिंखे तव्हां अपील करणु चाहींदा त तव्हांजी जेकी खोट पूरी असां कयो? DO साहब खे रिक्वेस्ट कंदासीं, DO साहब खे रिक्वेस्ट कयूं था त असांखे अञा माना किताबनि जी खोट आहे, महिरबानी करे असांखे अरेंज कनि त जीअं ॿारनि जो इहो मसइलो हल थी वञे। ऐं गर्मी जे हवाले सां बि घणो माना परेशान रहिया आहिनि। ऐं सफ़ाई जे हवाले सां बि असांखे माण्हू कोन्हे, स्वीपर कोन्हे को असांखे स्वीपर जी हिकिड़ी पोस्ट अलाट करे वरी हिकिड़ो ॾियनि असांखे जेको सफ़ाई करे। असांखे चौकीदारी सख़्तु ज़रूरत आहे। असांजे भरिसां हायर सेकेंडरी स्कूल आहे, हुन में बि माना बरातियूं अवल चोरी थी आहे ऐं पखा लाहे विया आहिनि। घणा पखा? उन्हनि जा हर क्लास मां चवनि था ख़ुदि 5-6 पखा उन्हनि जा तक़रीबन विया हूंदा। असां विया न आहियूं, इहा ॻाल्हि कयूं फ़ोन ते त भई असांखे बि ख़तरो आहे त असांजो मथां जेको हल्को फुल्को सोलर आहे जेको SMC जे ज़रिए असां वरितो आहे, ईअं न थिए जो उन जूं प्लेटां या पखा असांजा कोई लाहे वञे, चोरी करे वञे, त उन सीट जी बि असांखे पोस्ट जी ज़रूरत आहे। बाउंड्री वाल बि असांजी किरियल आहे, बारिशुनि में ख़तमु थी, लिखी त 2 दफ़ा विया आहिनि पर हिन महिल ताईं कोई आयो न आहे। ऐं 4 क्लासनि जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे, जो असां 2 क्लास माना 2 उस्ताद हिकिड़े क्लास में बि 2 क्लासनि खे संभालनि था। ॾिसो 3 दर्जे जा असांजा 2 क्लास आहिनि, 31 जा असांजा 2 क्लास आहिनि, पोइ उन में माना 2 उस्ताद वेही करे साॻे क्लास में पढ़ाईंदा आहिनि। खोड़ दफ़ा इहा ॻाल्हि साम्हूं आई त असां ऑफिस खे कैंसिल कयूं, असां उस्ताद ॿाहिरि वण हेठो गुज़ारो कयूं, हिन में बि क्लास ठाहियूं, पर महिमान अचनि था तव्हां जहिड़ा मोशन, त उन्हनि खे असां कीअं किथे विहारींदासीं। उन करे